शहीद बेनज़ीर भुट्टो के कातिलनि की सुञाणप कई वई ऐं जहनुम भेड़ो कया विया। अॼु नून लीग जो वफ़द स्पीकर अयाज़ सादिक ऐं राणा सनाउल्लाह की अॻवानी में यकजहती तौर वरसी तकरीब में शिरकत कंदो। सिंध के मुख़्तलिफ़ खातन में नैब जो इंक्वायरीज़ शुरू थियण जी मूंखे ॼाण न आहे। वफ़ाक़ टैक्स उगाड़ियूं नथो करे ऐं सिंध के NFC फंड्स मां घटि पैसा मिलन था। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं सखर में मीडिया से ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त PTI बानी के अडियाला जेल मां ॿिए हंधि मुंतक़िल करण जो मामलो वफ़ाक़ ऐं पंजाब हुकूमत जो आहे। मूंखे का भी ॼाण न आहे। PTI हमेशा सिधी ॻाल्हि न कंदी आहे। PTI रुगो एक शख़्स लाइ सियासत न करे, अवाम वोट ॾिनो आहे। PTI ऑपोजिशन जो किरदार अदा करे। इस्लामी दुनिया की पहिरीं चूंडियल औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो की 18वीं वरसी मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी पारां गड़ी खुदाबख्श भुट्टो में जलसे लाइ पिंडाल तैयार। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी समेत मरकज़ी क़यादत नओं देरो हाउस में मौजूद। शहीद बेनज़ीर भुट्टो के भेटा पेश करण लाइ सिंध, पंजाब, बलूचिस्तान, KP ऐं आज़ाद कश्मीर समेत सॼे मुल्क मां जियारनि जी काफ़िलनि जी गड़ी खुदाबख्श भुट्टो आमद जारी। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो आइन, पार्लियामान ऐं अवाम जे वोट जे हक़ लाइ भरपूर जिदोजहद कई। बेनज़ीर भुट्टो जी शहादत असांखे सेखारे थी त दहशतगर्दी जो मुक़ाबिलो रुगो ताक़त सां न पर सोच, तालीम ऐं हिक ॿिए जे एहतराम सां करे सघिजे थो। नफ़रत बदिरां इतिहाद जो रस्तो इख्तियार करणो पवंदो। हू इंतकाम जी सियासत ते यकीन न रखंदी हुई। हू बार बार यादि ॾियारे थी त असुल बदिलो जमहूरियत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजे रत सां लिखियो आहे त जमहूरियत कॾहिं बि सरेंडर न कंदी। हू रुगो हिकु लीडर न पर जमहूरियत जो निडर आवाज़, मज़लूमनि जी उम्मीद, आमरियत, इंतिहा पसंदी ऐं अदम बर्दाश्त ख़िलाफ़ मुज़ाहिमत जी अलामत हुई। शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजे पीउ ऐं भाइरनि जी शहादत ऐं वरियनि जी अज़ियतुनि बावजूद जमहूरियत जी जदोजहद में आख़िरी दम ताईं साबित क़दमी ऐं बिना डप जे बीठी रही। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां शहीद बेनज़ीर भुट्टो के भेटा पेश कंदे चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जमहूरियत, अवामी हक़नि ऐं वफ़ाक़ जी मज़बूती लाइ बेमिसाल जिदोजहद कई। शहीद बेनज़ीर भुट्टो सियासी अमल में रवादारी के जेका हथी ॾिनी उहा वाखाण जोगी आहे। सनद सियासी मिरास में हब्बुल वतनी जो जज़्बो नुमाया आहे। मुल्क ऐं क़ौम लाइ मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी ख़िदमतुनि खे हमेशा यादि रखियो वेंदो। हुन औरतुनि जे किरदार ऐं अक़लियतनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ क़द्र जोगा क़दम खयां। हुन पाकिस्तान के पुरअमन, तरक्की पसंद ऐं जमहूरी रियासत ठाहिण लाइ वाखाण जोगा क़दम खयां। संदसि क़ुर्बानियूं ऐं ख़िदमतूं क़ौम लाइ मशअल राह आहिनि। संदसि रवादारी, बर्दाश्त, कानून जी हुकुमरानी ऐं अवामी भलाई जे सफ़र खे अॻिते वधाईंदासीं। अपर सिंध में सालनि खां बरंदड़ बदमनी जे बाहि सॼे सूबे ताईं पखिड़िजी चुकी आहे। माण्हुनि जूं ज़िंदगियूं महफ़ूज़ न आहिनि। सिंध जे हुकुमराननि जो ध्यानु रुगो पैसो ठाहिण ते आहे। जेके SSP पैसा ॾेई ईंदा ऐं मंथलियूं ॾींदा, उहे अमन कीअं क़ाइमु करे सघंदा। NPP सरबराह मुर्तज़ा जतोई जूं मोरो में टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा जतोई चयो त मुंहिंजे मथां केस हीसाइण लाइ कया विया त जीअं अवाम जे हक़नि लाइ आवाज़ न उथारे सघां। मौजूदा पीपल्स पार्टी जो को बि नज़रियो न आहे। हिकु सिस्टम आहे जंहिंखे सभु चङी रीति ॼाणनि था। सिंध जे नामियारे रागी सरमद सिंधी जे विछोड़े खे 29 वरिहा विहामी विया। अॼु बि संदसि ॻायल गीत सिंध जे वाहन वस्तनि में गूंजण लॻा। सकाफ़त खाते तरफ़ां सरमद सिंधी के भेटा पेश करण लाइ का तकरीब न कोठाई वई। सरमद सिंधी जो असुल नालो अब्दुल रहमान मुग़ल हो। सरमद सिंधी 27 दिसंबर 1996 ते बदीन भरिसां रोड हादसे में फौत थी वियो हो। मलीर भरिसां सुपर हाईवे ते तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण सबबि ॿ भाइर फौत। सुञाणप 28 वरनि जे समी ऐं 20 वरनि जे मुज़क्किर पुट फैज़ मोहम्मद तौर थी लाश अस्पताल मुंतक़िल। भिरिया रोड मां पीरसन जो तशद्दुद थियल लाशत सुञाणप अब्दुल करीम उजण तौर थी लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त पीरसन खे सिरोटा ऐं डंडा हणी क़तल कयो वियो। जांच जारी आहे। अब्दुल करीम उजण घर में अकेलो रहंदो हो। ऐं एशिज सीरीज़ जे चौथीं टेस्ट मैच में इंग्लैंड ऑस्ट्रेलिया के 4 विकेट सां शिकस्त ॾेई छॾी। ऑस्ट्रेलिया ॿी इनिंग में 132 रन्स ते ढेर थी वई। इंग्लैंड 175 रन्स जो हदफ़ 6 विकेट जे नुक़सान ते पूरो करे कामयाबी माणी। 5 मैचेस से वधियल सीरीज़ में ऑस्ट्रेलिया के 3-1 जी वाज़े सरसी हासिल।